चेयरमैन अकबर अली समेतो हकीमों पे नलिस जो शहीद क्यों न संदो मोहम्मद खान अजल की शहजाद अली शरक अकबर अली समेत की सिलाई मशीन की बहुत दी दो हरे को बहुत दी दो हरे को धपते पे धपो सिलाई मशीन पे धपो धपते पे धपो सिलाई मशीन पे धपो मोहम्मद खान अजल की शहजाद अली शरक अकबर अली समेत की सिलाई मशीन की बहुत दी दो हरे खिप्रो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो जे यूसी हाफ़िज़ राजड़ ते अवामी आज़ाद पैनल जे सरवाण ज़िले काउंसिल ते आज़ाद उम्मीदवार वकील मोहम्मद खान राजड़ जी अॻवाणी में दरगाह सूफ़ी शाइर मंठार फ़कीर राजड़ ते रैली जी सूरत में चादर चाढ़े पंहिंजी इलेक्शन मुहिम जो आगाज़ कयो। इन बाद अवामी आज़ाद पैनल जे सरवाण वकील मोहम्मद खान राजड़, फंक्शन लीग अॻवान इकबाल राजड़, चेयरमैन शहजाद शर, जुमन शर, पीपी अॻवान हज़ार बुर्दी ऐं ॿियनि जी अॻवाणी में दरगाह मंठार फ़कीर खां कारनि ऐं मोटरसाइकिलनि जी रैली कढी शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जी दरगाह ते हाज़िरी भरे चादर चाढ़ी दुआ घुरी वई है। अवामी आज़ाद पैनल जे काफ़िले ते पबण यूनियन बिट भाइटी, खिपरो मोड़, कारी मोरी समेत मुख़्तलिफ़ स्टापनि ते सभई माण्हुनि गुलनि जी वर्खा करे रैली जी भरपूर आजियां कई वई है। आख़िर में फ़कीर मोहम्मद इकबाल राजड़ पारां ॻोठ अहमद खान राजड़ में आयल रैली जे सभई माण्हुनि जे मान में आजियाणो पेश कयो वियो है। आजियाणे खे ख़िताब कंदे वकील मोहम्मद खान राजड़, ताजल हिंगोरो, इकबाल राजड़, मोहम्मद हयात समेजो, जेठो भील चयो आहे त यूसी हाफ़िज़ राजड़ में ग़रीब अवाम जी भलाई जे लाइ आयल फंड हड़प कया विया, मर्ज़ी जा फ़ैसिला मड़िया विया आहिनि। हिन इलेक्शन में असीं पुराणा किला ज़रूर ॾाहींदासीं। हिन भेरे अवाम बग़ावत करे छॾी है, जंहिंजो अंदाज़ो इन रैली में लॻाए सघिजे थो त यूसी हाफ़िज़ाबाद जी अवाम जागी पई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़